अरे दे छोरा, कई त ग़लती वॾी था, पर हाणे जेको थियो सो थियो। हाणे इन कम खे मुड़ुस माण्हू थी मोह ॾियणो पवंदो। बाबा मां त चवां थो त छोकरनि वॾी मुड़सी कई आहे। मुड़सी इंसा चाबो हिकु लाला माल खलास। बाबा एड़ी मुर्सी ॾेखारण जो नतीजो जेको मल्हार ॾिठो उहो तव्हांखे यादि न आहे छा? मासा त सही थी चए, वॾेरो शिरोज ख़ान पंहिंजी बेइज्जतीअ जो बदिलो ज़रूर वठंदो। मसा तो बि बीठे वियो त तमाशो ॾिठो आहे। इन गुलाम रसूल खे रोके न पियो सघे। मूं वॾी कोशिशि कई मासा त गूगो सफ़ा चिचुड़ लॻो पियो हुयो, छॾेसि ई कोन पियो। बाबा छा पुॼे, पर मूंखे इन गूंगे जी जुरत ऐं हिम्मत ते नाज़ आहे नाज़। दिलि त चए थी त समन सरकार जो मेलो घुमायांसि, मेलो। जेकॾहिं हुन बानू सां कुझु आराम शराब ॻाल्हायो बि त हुनखे हुनजी हरकत जी सज़ा मिली। मूंखे उन वक़्तु वॾी कावड़ आई मासा त, पर मां इन लाइ चुप रहियुसि मता तव्हां लाइ को मसइलो थिए। बाबा सालिया, बाबा मुंहिंजी त इहा सलाह आहे त पाण ॿई गॾिजी हलूं था ख़ान बहादुर में। ठीकु आहे, 4 साल खां बाबा इहो ॿारनि खां ॿाराणी थी वई आहे। महिरबानी करे इन ॻाल्हि खे दरगुज़र कर। ठीकु आहे? सही तो चई बाबा, पर ख़ान बहादुर सां तोखे हूअं बि कंहिं ॿिए मसइले जे लाइ मिलणो हो, सो हाणे ॿई कम हली हल करे था अचो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।